नाज़रीन, बुलेटिन में अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे इतलात वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सदारती ऑर्डिनेंस सां कुझु न थींदो। बेटनि ते कंहिंखे बि गैर क़ानूनी कब्ज़ो करणु न ॾींदासीं। बेट ते दावत कई वई त मज़ाहमत कंदासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस करे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त सिंध जे सामूंडी बेटनि ते सिंध हुकूमत खां सवाइ केर बि कमु नथो करे सघे। मक़ामी माण्हुनि जे रास्ते ताईं बेटनि ते कमु न थींदो। हुन वधीक चयो त आईजी सिंध वारो मामलो हल थी चुको आहे। कैप्टन रिटायर्ड सफ़्तर वारे मामले ते एक्शन थी वियो। इन मामले ते आर्मी चीफ जी कार्रवाई जा थोरा हिता आहियूं। सूबाई वज़ीर जो चवणु हो त आईजी वारे मामले ते वज़ारती कमेटी जी रिपोर्ट में अहम मामला साम्हूं आया आहिनि। वज़ारती कमेटी जो बंदि कमरे में इजलास थियो। रिपोर्ट जल्द मंज़र आम ते आणींदासीं। हुन वधीक चयो त कोरोना वायरस सबबि लॉकडाउन जो फ़ैसिलो एनसीओसी जे इजलास में थियो। सिंध हुकूमत सूबे में एसओपीज़ ते अमल कराए पई।